कंप्यूटर जी आत्म कहाणी। ॿारो, मुंहिंजो नालो कंप्यूटर आहे। मूंखे अॻे ॻणप कंदड़ मशीन बि सॾियो वेंदो हो, छो त मुंहिंजी इजाद 1642 ईस्वीअ में फ्रांस जे हिकु रियाज़ीदान ब्लेस पास्कल कई हुई। मूंखे हाणोकी शक्ल में आणींदड़ हिकु अंग्रेज़ रियाज़ीदान चार्ल्स बेबेज आहे। मूंखे 20 सदीअ जी सभ खां वॾी ऐं हैरत में विझंदड़ इजाद चयो वञे थो। मुंहिंजो इस्तेमालु हर हंधि कयो वञे थो। हिकु नंढड़े किताबनि जे दुकान खां वठी ख़िला में वेंदड़ जहाज़नि ताईं मूंखां मदद वरिती वञे थी। मुंहिंजे कमु करण जा मुख्य असूल इनपुट ऐं आउटपुट आहिनि। इनपुट मां मुराद मूंखे मुहैया कयल मालूमात आहे। मूंखे ॾिनल हिदायत मूजिबि जवाबु हासिल करण खे आउटपुट चयो वञे थो। मुंहिंजो जिस्म 3 मुख्य हिस्सनि में विरहायल आहे: इनपुट, प्रोसेस, आउटपुट। आउं घुर्बल मालूमात खे आउटपुट जे औज़ारनि वसीले स्क्रीन ते या प्रिंटर जे काग़ज़ ते आणींदो आहियां। मूंखे हलाईंदड़ खे कंप्यूटर ऑपरेटर सॾियो वेंदो आहे। मुंहिंजा मुख्य 3 क़िस्म आहिनि: मेन फ्रेम, मिनी फ्रेम, माइक्रो कंप्यूटर्स। पहिरें क़िस्म जा कंप्यूटर वॾनि इदारनि में कमु आणींदा आहिनि। माइक्रो कंप्यूटर नंढी साइज़ जो कंप्यूटर आहे जेको घरनि ऐं ऑफिसुनि में इस्तेमालु थींदो आहे, जंहिंखे पीसी यानी पर्सनल कंप्यूटर चइबो आहे। ॿारो, तव्हांखे इहो ॿुधी ख़ुशी थींदी त मूं में अंग्रेज़ी, अरबी, फारसी, सिंधी, उर्दू ऐं ॿियूं ॿोलियूं मौजूदु आहिनि। कंप्यूटर ऑपरेटर इन्हनि ॿोलियुनि में कंपोज़िंग करे सघंदो आहे। अॼुकल्ह सिंधी ॿोलीअ जे सुहिणनि अखरनि ते ॿधल केतिरा ई फॉन्ट या नमूना मूं में दाख़िल कया विया आहिनि, जिन वसीले सिंधी ॿोलीअ में मवाद जी कंपोज़िंग करणु, ईमेल करणु ऐं वेबसाइट ठाहिण जा कम करे सघजनि था। 20 सदीअ जी शुरूआत में कंप्यूटर में अंग्रेज़ीअ सां गॾु सिंधी ॿोलीअ में बि कीबोर्ड तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिं जे वसीले मूं में सिंधी इंस्टॉल करे इंटरनेट ऐं वेब ते सिंधीअ में मवाद लिखी ऐं मोकिले सघिजे थो। उन खां सवाइ सिंधी किताबनि खे इंटरनेट ते बि रखियो वेंदो आहे। हाणे मूं में विंडोज़ जो स्टाव साॼे पासे खां मौजूदु आहे। इन खां सवाइ अंग ऐं अखर, ॾींहंनि जा नाला तोड़े सॼो कैलेंडर सिंधीअ में लागू थी वियो आहे। ॿारो, आख़िर में अव्हांखे इहा बि ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ वेबसाइटनि ते हाणे क़ुरान शरीफ़ जो सिंधी तर्जुमो, शाह जो रिसालो माना सां, सिंधी लुग़त, सिंधी दर्सी किताब, सिंधी रिसाला ऐं अख़बारूं पढ़ी सघजनि थियूं। तव्हां जेको हिन वक़्तु वीडियो ॾिसी रहिया आहियो, उहो बि मुंहिंजी मदद सां ई तयारु कयो वियो आहे। चङो ॿारो, हाणे मोकिलाणी। उमेद त अव्हां मूंखां घणो लाभ हासिल कंदा।